मदनी कायदो सबक नंबर 9। सबक नंबर 9 में छा है? हरूफ लीन। हरूफ लीन इंशाअल्लाह अॼु असां सिखंदासीं। हरूफ लीन ॿ आहिनि, वाव लीन ऐं या लीन। वाव लीन कीअं थींदो? वाव साकिन खां पहिरियां साकिन हरफ कीअं थींदो आहे? जंहिं हरफ ते जज़्म हुजे उहो साकिन हरफ आहे। त वाव साकिन खां पहिरियां यानी वाव जे मथां जज़्म हुजे ऐं उन खां पहिरियां ज़बर हुजे त वाव लीन थींदो। ऐं या साकिन खां पहिरियां ज़बर हुजे त या लीन थींदो। हरूफ लीन खे बिना छिके बिना झटके जे नरमीअ सां मारूफ़ पढ़ंदासीं। अचो वाव लीन ऐं या लीन जा मिसाल सम्झूं। वाव साकिन आहे, वाव जे मथां जज़्म आहे, ही थी वियो वाव साकिन। वाव साकिन खां पहिरियां बा जे मथां ज़बर आहे त क़ाइदो हिते लॻंदो वाव लीन जो। कहिड़ो क़ाइदो लॻंदो? वाव लीन। वाव साकिन खां पहिरियां ज़बर आहे, ही वाव लीन आहे। वाव सिर्फ़ अकेलो न हुजे, वाव साकिन हुजे ऐं पोइ हरफ ते ज़बर हूंदी त वाव लीन थींदो। ऐं या साकिन थींदी त या साकिन खां पहिरियां ज़बर हूंदी त या लीन थींदो। छा थींदो? या लीन। यानी या साकिन हुजे उन खां पहिरियां ज़बर हुजे, या लीन। अचो इन सबक जी दोहराई कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बा वाव ज़बर बौ। बा वाव ज़बर बौ। बा या ज़बर बई। बा या ज़बर बई। बौ बई। ये हरूफ मद्दा में असां बा भू बी छिके पढ़ियोसीं, पर असां हिते आहिनि हरूफ लीन त हिननि खे असां छिकींदासीं न, नरमीअ सां मारू पढ़ंदासीं। बौ बई। ता वाव ज़बर तौ। ता या ज़बर तई। तौ तई। सा वाव ज़बर सौ। सा या ज़बर सई। सौ तई। जीम वाव ज़बर जौ। जीम या ज़बर जई। जौ जई। हा वाव ज़बर हौ। हा या ज़बर हई। हौ हई। खो वाव ज़बर खौ। खो या ज़बर खोई। हौ खोई। दाल वाव ज़बर दौ। दाल या
जबर दई, दाल या जबर दई, दौ दौ दई, दई, राल वाव जबर रौ, राल वाव जबर जौ, रौ, रौ राल या जबर रई, राल या जबर रई, रौ रौ रई, रई, रा वाव जबर रौ, वाव वाव जबर रौ, रा या जबर रई, रा या जबर रई, रौ रौ रई। रई, रा जे मथा जबर हूंदी त रा खे कीअं पढ़बो? पुर पढ़बो। रा जे मथा जबर हूंदी रा खे कीअं पढ़बो? पुर पढ़बो। त अल्हम्दुलिल्लाह हिन सबक जो इहो ई तरीक़ेकार आहे। मदनी क़ाइदे में जेतिरी तख़्ती लिखियल आहे इन ई अंदाज़ सां पढ़ी वेंदी। सल्लू अलल हबीब। सल्लल्लाहु अलैहि